अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। जीअं त तव्हांजे लाइ सोल्व पेपर टुडे SST SPSC टेस्ट MCQ सिंधी पोर्शन जा 10 सुवाल खणी आहियां, जेको 41 खां वठी 50 सुवालनि ताईं मौजूदु आहे। बहरहाल लेक्चर ॾिसण खां पहिरीं मुंहिंजो चैनल जीअं सब्सक्राइब न कयो, सब्सक्राइब कयो जीअं उन्हनि खे नवां वीडियो मिली सघनि। अॼु जो जेको सिंधी सुवाल जवाबु आहिनि, ही सुवाल 3 मई 2024 जे पर्चे सुबुह वारे पोर्शन वारा आहिनि, जेके सुबुह साण मॉर्निंग वारी शिफ्ट जा आहिनि। सवाल नंबर 41 आहे, हेठियनि मां कहिड़े सूर में सिंधु दरिया घड़े ते पार करे महबूब सां मिलण वेंदी हुई? मुमल, सुहिणी, लैला, सोरठ। हाणे तव्हांखे मशहूरु किस्सो आहे मुमल जो बि तव्हां ॿुधल आहे, सुहिणी जो ॿुधल आहे, लैला जो ॿुधल आहे, सोरठ जो ॿुधल आहे, पर सही जवाबु आहे सुहिणी। उन खां बाद में अचूं था ॿिए नंबर ते, अहमद काल अरशद खे मार ॾिनी, हिन जुमिले में ज़र्फ़ जो कहिड़ो क़िस्म इस्तेमालु थियल आहे? ग्रामर जो सुवालु आहे। ए में आहे ज़र्फ़ ज़मान, ज़र्फ़ मकान, ज़र्फ़ तमीज़, ज़र्फ़। ठीकु आहे। इन में ज़र्फ़ ज़मान जी तारीफ़ थियल आहे, छाजे करे? काल जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, वक़्तु ॿुधाए थो। ठीकु आहे। 43 नंबर सुवालु आहे, शाह लतीफ़ ही बैत सिंध जे कहिड़े आलिम ऐं सूफ़ी बुज़ुर्ग खां मुतासिर थी चयो हो? मूं से ॾिठा माए जिनी ॾिठो पिरीअ खे, नई संदी काय करे न सघिया ॻाल्हिड़ी। ठीकु आहे। सो इहो जवाबु आहे मोहम्मद मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी। ए जवाबु आहे। बी में मियाँ शाह इनायत रिज़वी आहे, इहो ग़लति आहे। ख्वाजा मोहम्मद ज़मा ग़लति आहे। शाह लतीफ़ुल्ला क़ादरी, इहो बि ग़लति आहे। मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी सही आहे। ठीकु आहे। 44 नंबर सुवालु आहे, कहिड़े शाइर पंहिंजी शाइरीअ में अनाउल हक़ जो नारो लॻायो आहे? शाह अब्दुल लतीफ़ न, मुबीन शाह इनायत रिज़वी न, सी में आहे सचल सरमस्त। सही जवाबु आहे सचल सरमस्त इनाउल हक़ जो नारो लॻायो, शाह करीम न लॻायो। जदीद गीत जो 45 नंबर सुवालु आहे, जदीद गीत जो बुनियादु सिंधी शाइरीअ में कंहिं विधो? खेटल दास फ़ानी न, निर्मल जेवटाणी न, लुत्फ़ुल्ला जोगी न, किशन चंद बेवस। ठीकु आहे। जदीद गीतनि जो शाइर किशन चंद बेवस खे चयो वेंदो आहे। तव्हां हूअं बि किताब खणी ॾिसंदा न, जेके बि बेत हूंदा अॼु जे किताबनि में, जेको सिंटेक्स बुक बोर्ड जी किताबनि में, उनजो किशन चंद बेवस जा लिखियल हूंदा। शाह लतीफ़ सुर कारायल में हेठियनि मां कहिड़े पखी जो ज़िक्र कयो आहे? कूंज न, ताड़ो न, कबूतर न। डी जवाबु आहे हंज पखी जो ज़िक्र कयो आहे। नूरी मोहाड़े जे मुर्शिद जो नालो छा हो? जुमन शाह न, बी में मोहसन शाह न, जोहर शाह न। इन जो सही जवाबु आहे डी हूंदड़ो शाह। 48 नंबर सुवालु आहे, गुनार जो मौज़ू कहिड़ो हूंदो आहे? मज़हबी शाइरी न, इश्किया शाइरी न, रिज़मी शाइरी, हा रिज़मी शाइरी हूंदो आहे, सी जवाबु आहे हिन जो। मदिया शाइरी न। उमर बिन दाऊद पोटे जी सवान उमरी जो नालो छा आहे? साओपन कारोपन्नू न, मुंहिंजी आतम कहाणी, मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी, आईने जे अॻियां, सखर सीने ॾींहुं। इन जो जेको सही जवाबु आहे उहो आहे मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी। उन खां पोइ आख़िरी सुवालु आहे, कींजर झंड सां सॾ जो कहिड़ो इश्किया दास्तान वाबस्ता आहे? हाणे हिन जो जेके जवाब हुआ ऑप्शन, उहे मूंखे सही न मिली सघिया। बहरहाल हिन जो जवाबु तव्हांखे पोइ वीडियो में ॾींदुसि।